शिकारपुर में अवां के आम खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान किसान मजदूर तहरीक मौजूदा मौसमी ऐं मुआशी बहरान सबब सरापा एहतजाज आहे। नंढनि बेज़मीन हारियुनि पारां पंहिंजो एहतजाजी आवाज़ बुलंद कयो वियो। इन ई सिलसिले में शिकारपुर में पाकिस्तान किसान मजदूर तहरीक पारां हिकु सेमिनार मुनाक़िद कयो वियो। इन ई मौक़े ते पाकिस्तान किसान तहरीक जे अॻुवान हाकिम गुल ॻाल्हाईंदे चयो त मज़दूर ऐं महिनतकश तबिको आलमी सरमाएदाराना निज़ाम वारनि पॉलिसियुनि सबबि अॼु ख़ासि करे नंढा ऐं बेज़मीन हारी सनअती मज़दूर शदीद बुख गुरबत बेरोज़गारी ऐं महांगाई जे दुबण में फासी पिया आहिनि। हुन वधीक चयो त अॼु हारी हारपे खे छॾण ते मजबूर थी चुको आहे। कारखाना बंदि थी रहिया आहिनि ऐं मज़दूरनि जो तमामु वॾो तइदादु बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अहिड़नि हालतुनि में हारी ऐं मज़दूर औरत मौसमी ऐं मुआशी बहरान सबबि बुख ग़िज़ाई खोट ऐं गुरबत जो शिकार थी चुकी आहे। जॾहिं त ॿिए पासे हिन मुल्क जी अशराफिया रियासती मराहतुनि जे नाले ते मुफ़्त बिजली गैस ऐं अरबे रुपयनि जे नाजाइज़ ख़र्चनि जो भार क़ौमी ख़ज़ाने ते विझी रही आहे, जंहिंजो पूरा महिनत कंदड़ अवाम पंहिंजे पेट खे बुख ॾेई बुख ऐं इज़त जी सूरत में अदा करे रहियो आहे। तक़रीब के मोहम्मद हयात सूंदड़ो, बरकत नापर, नजीउल्ला, मंजूर अहमद, गुल हसन नापर, सफ़ीउल्ला सूंदड़ो, अब्दुल्ला भुट्टो ऐं ॿियनि सेमिनार के ख़िताब कंदे उहो पिणु चयो त पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक मुतालबो करे थी त हुकूमत हिन वक़्ती सरमाएदाराना जागीरदाराना ऐं साम्राजी पॉलिसियुनि ऐं IMF जे शर्तनि खे तस्लीम करण खां इनकार करे। ज़रूरत उहा आहे त रियासत साम्राजी मुल्क ऐं मल्टीनेशनल कंपनियुनि जे मफ़ादनि खे पोइते रखी पूरी तौर अहिड़ा क़दम खणे जंहिंसां मज़दूर तबिके ऐं हारी तबिके खे बहितर रोज़गार मिली सघे। जिदोजहद सां कुर्बानीअ सां माना छिनी वठिबो आहे, ईअं को बि हक़ न ॾींदो। उन लाइ असांजे पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक पंहिंजे वक़्तु पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाए थी। असांजे तबलीग वारा ओला तबलीग कंदा आहिनि बग़ैर कंहिं पैसे कंहिं बि ॿोलीअ सां, कंहिं बि क़ौम सां, कंहिं बि ज़बान सां, कंहिं बि ज़ात सां, कंहिं बि फ़िरक़े सां या कंहिं बि मज़हब सां थी सघे थो। माना मज़दूर जे हाल जे पाबंदी न हूंदी आहे। हिते जेके वेठा आहिनि मुख़्तलिफ़ ज़ातुनि जा जेके माण्हू वेठा आहिनि, इहे माना सोलंगी बि आहिनि, महर बि आहिनि, नापर बि आहिनि, भुट्टा बि आहिनि, मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि, मस्तोई बि आहिनि, सभु वेठा आहिनि। तो सभु उहे मज़दूर बि आहिनि ऐं हारी बि आहिनि। पर जेकॾहिं तव्हां शिकारपुर ॾिसंदो आसपास में या ॿियनि शहरनि में, त उते असांजा हिंदू बि उहे मज़दूरी कंदा आहिनि। उहे हिंदू हाकुम कमु कंदा आहिनि, असां भील कोली हर ज़ात आहे। उन करे हर ज़ात वारो पाकिस्तान किसान मज़दूर तहरीक जो मेंबर थी सघे थो। ऐं बरकत हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई जेका तव्हांखे वरी मां ॿुधाइणु चाहियां थो। हिते जेके दोस्त वेठा आहियूं हिन तंज़ीम में हिकु तारीख़ में मिसाल हिकिड़ो माण्हू मां पुराणो आहियां, मूंखां पोइ गुलसन आया, गुलसन वारा खां पोइ बरकत वारा आया, पर मुंहिंजी बि हैसियत एतिरी आहे जेतिरी तव्हांजे नए मेंबर हैसियत आहे। जेको ख़र्चु कयो 10 ॾींहं पहिरियां तंज़ीम में मेंबर थियो आहे, उनजी बि तहरीक